बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। व क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान सुम्मा अतबअहू सित्तम मिन शव्वालिन कान कसियामिद दहर। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहतरम दोस्तों, अॼु 30 रमज़ान मुबारक 1447 मुताबिक़ 20 मार्च 2026 जुमतुल विदा अलविदाई जुमो रमज़ान जो आहे। अल्लाह साईं असांखे इन बक़या घड़ियुनि रमज़ान जे बरकतुनि ऐं सआदतुनि माणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूं जेका आयत पढ़ी, अल्लाह जी फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब थियो उहो शख़्स जंहिं पाकाई इख़्तियार कई, जंहिं पाकाई कई। व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला, ऐं यादि कई पंहिंजे रब जो नालो। ज़करा अस्म रब्बी, पंहिंजे रब जो नालो वरितई। फ़सल्ला, पोइ निमाज़ पढ़ी। इहे शख़्स कामयाब आहिनि, निमाज़ पढ़ंदड़, ज़िक्र अज़कार कंदड़, मन पंहिंजे खे मेरण खे पाकाई कंदड़। ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पढ़ियो, मन साम रमज़ान, जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, 30 रखियईं पूरो महीनो। सुम्मा अतबअहू सित्तम मिन शव्वालिन, वरी इन जे पुठियां शवाल जा 6 रोज़ा, रमज़ान खां पोइ शवाल मुकर्रम महीनो अचे थो, उन जा 6 रोज़ा। मिन जमइन व तफ़रीक़िन, गॾे रखियईं या अलॻि रखियईं। कान कसियामिद दहर, उनखे पूरे साल जे रोज़नि जो सवाबु मिलंदो। रमज़ान जा रोज़ा रखे, वरी शवाल जा 6 रखे, ॼण इहो 12 महीना रोज़नि में आहे। अॼु असांजो उनवान आहे रोज़ो ऐं ईद बाबति। ईद में छा करिणो आहे? 3 कम आहिनि ईद जे लाइ करण वारा। पहिरियों फितरो अदा करिणो आहे, ॿियो ईदगाह रस्ते ते तकबीरूं हणणियूं, टियों ईद निमाज़ पढ़णी आहे। आयत जो पहिरियों जुज़ इन फितरे लाइ आहे। फरमाई क़द अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब थियो उहो शख़्स जंहिं पाकाई इख़्तियार कई। जेको शख़्स हदीस में आहे फितरो अदा करे थो, उन शख़्स पंहिंजे रोज़े खे पाक कयो। माना फितरे ॾियण सां माण्हू पाक थी वियो, त पाक थी वियो त कामयाब थी वियो। व ज़करा अस्म रब्बिही, पंहिंजे रब जो नालो वरितई। ईदगाह रस्ते ते तकबीरूं हणी रब जो ज़िक्र कई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। टियों फ़सल्ला, पोइ निमाज़ पढ़ी, ईद निमाज़ जेका पढ़णी। इन्हनि टिनिनि जी कुझु वज़ाहत मुख़्तसर टाइम में, न त इल्मु त समुंड आहे, उहो बयानु करणु असांजे वस में कोन्हे, पर मुख़्तसर वक़्त में जेतिरो पुॼी सघियो। फितरो हर मुस्लमान मर्द औरत ते लाज़िम आहे, जंहिं ते ज़कात लाज़िम आहे। ज़कात कंहिं ते आहे? सोन 7.5 तोला हुजे, या चांदी 52 तोला, या इन जेतिरी क़ीमत उन वटि हुजे, भली साल पूरो न थिए, इन शख़्स ते फितरो लाज़िम आहे। ऐं फितरो केतिरो, मिक़दार केतिरो आहे? कणिक जा 2 सेर, बाक़ी ॿिया जेके अनाज आहिनि उहे 4 सेर, जव, किशमिश, खजूर, हिन जा 4 सेर। पर असां लाहे पाए कणिक ते पिया आहियूं। कोशिशि करे असां खजूर जा 4 किलो, उनजो 2000 रुपया फ़ी शख़्स जे हिसाब सां फितरो ॾियो। जंहिंखे अलाह ॾिनो आहे त उन मथी ऐं आला शइ मां फितरो ॾिए। ज़रूरु न आहे त घटि में, इहो त ग़रीबनि लाइ निसाब आहे। वधीक मां ॾिए त अलाह बरकत ॾींदुसि। फितरे जा मुस्तहिक़ आहिनि जेके ज़कात जा मुस्तहिक़ आहिनि, जेके ज़कात वारा मुस्तहिक़ आहिनि, फितरे जा मुस्तहिक़ उहे आहिनि, ऐं ग़रीब गुरबा मिसकीन। पर अॼुकल्ह जेको बहितरीनु मसरफ़ आहे फितरे लाइ, उहो मदारिस दीनी आहे। इन में 3 फ़ाइदा थियनि था। जिते दीनी तालीम ॿार क़ुर पढ़नि था, उते फितरो ॾियो। 3 फ़ाइदा। हिकिड़ो त फितरे जो ज़िमो लही वियो, ॿार लही वियो, ऐं ॿियो त दीन जी मदद थी पई, टियों कार ख़ैर थी पियो, सदक़े जारिया थियो। असां फितरो ॾिनो मदारिस लाइ, जिते हाफ़िज़ थियनि पिया, आलिम थियनि पिया, क़ुर पढ़नि पिया, दीन जी तालीम। ऐं इहे अॻिते वञी पढ़ाईंदा। असांजे इन फितरे ज़कात जे हिसे मां उन्हनि जी तालीम ते ख़र्चु थींदो, उन्हनि जे खाधे पीते ते ख़र्चु थींदो, पोइ अॻिते वञी पढ़ाईंदा पिया त असांखे क़यामत ताईं सवाबु मिलंदो रहंदो। तंहिंजे करे बहितरीनु मसरफ़ इहो आहे। फितरे जी हिकमत छा आहे? रिवायतुनि में अचे थो, आन तो अदा क़बल सलात क़बल ख़ुरूज इला सलात, ईद निमाज़ ईदगाह खां अचण खां अॻे अॻे फितरो अदा कजे। फितरो अदा कजे,
इहो हुकुम इस्तेहबाबी आहे, मुस्तहबात ईद निमाज़ खां अॻे अॻे फितरो अदा कजे। जेकर रमज़ान में को अदा करे उहो बि जाइज़ आहे, रमज़ान में अदा करे त बि इहो फितरो जाइज़ थी पियो। ऐं इन सां ग़रीबनि मिसकीन जी मदद थिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़रज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातल फ़ित्र तुहरल लिस्साइम मिनल लग़्वी वररफ़्स व तुअमतल लिल मसाकीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितरो इन लाइ मुक़ररु फरमायो त जीअं रोज़े में जेका कमी कोताही थिए थी उन जी पाकाई थिए, ग़रीबनि मिसकिन जो खाधो थी सघे। माण्हू रोज़े में गार गंद कढी घटि वधि ॻाल्हाई, कंहिंसां जहिड़ो थी पियो, जज़्बात में उबतो सुबतो गंदो ॻाल्हाए वरितई, गुनाह जो कमु कयईं, त हाणे फितरे ॾियण सां उन रोज़े में जेका कमी कोताही उहा ख़तमु थी वेंदी। माना इहो फितरे जी बहितरीनु हिकमत आहे। असांजे रोज़े में जेके उणायूं गंदो ॻाल्हाइणु हो उहो फितरे ॾियण सां उहो रोज़ो असांजो पाक साफ़ थी वियो। केॾी वॾी बहितरीनु जेका ऐसा इहा हिकमत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां लाइ मुक़ररु फरमाई। ॿियो ग़रीब मिसकिन जे लाइ खाध खुराक जो बंदोबस्तु थी पवंदो। तंहिंजे करे बहितर आहे त इहो ईद निमाज़ खां ईद ॾियारे खां अॻे ई ॾिजे त जीअं पंहिंजो बंदोबस्तु करे सघे, ॾियणो बि आहे। ऐं ईद खां अॻे ॾिनई इहो फितरो हिन जे जिस्म जी जान जी ज़कात थी, इन जो फ़ाइदो थियो। ऐं जे फितरो माफ़ न आहे, ईद निमाज़ खां पोइ ॾिनई, पोइ आम ख़ैरात थी पई, जेको वॾो फ़ाइदो ई फज़ीलत वारो उन खां रहिजी वियो। ऐं जे न ॾींदो फितरो त पोइ इहो ॼण इन जो कल मुअल्लक़त बैन समाए वल अर्द, हिन जी इबादत ज़मीन ऐं आसमान जे विच में लटकी पई हूंदी। निमाज़ूं, रोज़ा, ज़िक्र, अज़कार, क़ुर जा ख़तमा इहे लटकिया पिया हूंदा, अॻिते न वेंदा। फितरो ॾींदो त मथे वेंदा। तंहिंजे करे इहो माफ़ न आहे, फितरो ॾियणो पवंदो। हता के पिर फुटीअ जेको ॿार जेको आहे सो ईद उल फितर जे शवाल जे चंड ॾिसण खां अॻे ॼमे थो, उन ॿार जो बि फितरो ॾियणो आहे। वॾे जो त छा, पर उन नंढड़े मासूम जो बि फितरो ॾियणो आहे। त इहो माफ़ न आहे फितरो। ऐं फितरे ॾियण खां पोइ जा अहकाम छा आहिनि? फितरो जॾहिं असां ॾेई छॾियो त पोइ ईद ते अचण लाइ, ईद निमाज़ ईदगाह अचण लाइ खाइणु कुझु खाई पी अचे, इहो मसनून आहे ईद उल फितर निमाज़ ते अचण खां अॻे। बुखारी शरीफ़ जी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 अदद ते खारकूं खाई ईंदा। मुस्तदरक हाकिम में रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3, 5, 7 या इन खां घटि वधि खारकूं खाई ईंदा। मुहद्दिसीन किराम इन जी हिकमत इहा ॿुधाई आहे, खारकुनि जी हिकमत इहा ॾसी अथनि त रोज़े में जेका जिस्म में कमज़ोरी थिए थी उहा खारकुनि जे खाइण सां उनजो पूराव थी थो वञे। रोज़े में जेका कमज़ोरी थी उनजो पूराव इन खारकुनि सां थियो। ऐं मिठी शइ सां दिलि नरम थिए थी, मिठी शइ सां दिलि नरम थिए थी। रिवायत में चए थो हिकिड़े माण्हू ख़्वाब ॾिठो त मां मिठो हलवो खाधो आहे या मिठो मेवो खाधो या का मिठी शइ खाधी। इन जी ताबीरी आहे त इन जी ईमानी कुवत पुख़्ता थींदी, त मिठाण खे सुठी शइ सां ताबीर कयो वियो आहे। तंहिंजे करे घरां मिठी शइ खाई निकिरे, मसनून सुनत अमल आहे त खारकूं खाई निकिरे, 21 अदद ते खाई पोइ ईदगाह जे तरफ़ अचे। इहे सुभाणे जा थियण वारा कम जंहिंजे करे अॻे असां इन जी तयारी कयूं, ज़हननि इरादो कयूं, न आहिनि त अॻे वठी रखूं। ऐं ॿियो त ईद जे ॾींहुं फितरे अदा करण खां पोइ वेंझणु सुनत आहे, गुसुल करणु सुनत आहे। इहो वेंझी सेंझी माण्हू तयारु थी अचे। फितरे खां पोइ ईदगाह जे तरफ़ अचे त तकबीरूं हणंदो अचे। सुभाणे जो माण्हू ईद निमाज़ ते अचे त तकबीर हणंदो अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इहे तकबीरूं हणंदो अचे। ऐं इहे ईद उल फितर में आहिस्ते होरियां हणंदो अचे। ईद उल उज़हा क़ुर्बानी वारी ईद ते इहे ॾाढियां हणंदो अचे त भली ईअं घटी में आवाज़ अल्लाहु अकबर जी सदा बुलंद रहे। ऐं ईदगाह जो रस्तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद निमाज़ ते अचण लाइ ॿ रस्ता इख़्तियार कंदा। हिकिड़े रस्ते सां ईंदा, ॿिए सां वेंदा, इहो सुनत अमल आहे। जेकर रस्ता ईद निमाज़ जे तरफ़ ॿ थियनि था त पोइ हिकिड़े सां अचे, ॿिए सां वञे, सुनत अमल थी पवंदी। पर जे रस्तो आहे हिकिड़ो त पोइ त बसि। ऐं ईद निमाज़ खां अॻु या पोइ नफ़िल उनजो छा हुकुम आहे? ईद निमाज़ खां अॻु में फजर निमाज़ खां पोइ ईद उल फितर निमाज़ ईद निमाज़ पढ़णी आहे, विच में नफ़िल न आहिनि पढ़णा। इशराक जा नफ़िल न पढ़बा, हूअं आम पढ़बा आहिनि, ईद जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़िया आहिनि। ऐं ईद निमाज़ खां पोइ बि नफ़िल न आहिनि।
ईद खां अॻु बि कोन्हनि, ईद खां पोइ बि कोन्हनि। हाँ इन में किन उलमा जो चवणु आहे त मस्जिद में कोन्हनि, घर वञी पढ़े। बहरहाल अक्सरियत इन ते आहे उलमा जो कौल त ईद निमाज़ खां, फजर निमाज़ खां पोइ न अॻु नफ़िल पढ़े न बाद में पढ़े, बसि ईद निमाज़ पढ़े हाणे अवाम सां मिले, मजमे सां मिले, बाक़ी नफ़िल वग़ैरह कोन्हनि के। ऐं ईद निमाज़ जी कज़ा भला जेकॾहिं कंहिंखां जमात समेत, इमाम समेत ईद निमाज़ कज़ा थी वई, रहिजी वई, त पोइ इहा निमाज़ इमाम हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि हाणे कज़ा न थींदी, बसि रहिजी वई त बसि। ऐं ॿियनि इमामनि वटि आहे त जेकॾहिं कज़ा करे त बहितर आहे। बहरहाल ईद जी निमाज़ जी अकेले खां रहिजी वई पोइ त आहे ई का। हिकिड़ा माण्हू अवा निमाज़ थी वई ईद निमाज़, पोइ तव्हां ॾिठा हूंदा वरी शुरू थींदा, पाण बरकातूं पढ़ियो ईंदा। इहा जमात सां निमाज़ पंहिंजे में आहे ई कान। ऐं ईद निमाज़ में सजदो सहव जो बि कोन्हे को, भुल चुक थी वई, हाणे तकबीरूं 6 हणियूं, 7 हणी वियो, 4 हणी वियो, 5 हणी वियो, त हाणे इन जी जेका आहे सा वरी कज़ा सजदो सहव कोन ॾिबो। ईद ऐं जुमे जे मजमे तां उहो ग़लती वारो सजदो सहव माफ़ आहे। तंहिंजे करे भुल थी वई त निमाज़ थी वेंदी। पोइ माण्हू हिते असां वटि हर को मुफ़्ती थी पियो आहे, इमाम साहिब खां तकबीर हिकिड़ी खुटी पई आहे, भुल थी वई, चइबा निमाज़ ग़लति पढ़ाए छॾी। हाणे ग़लति तोखे अदा कहिड़ी ख़बर, तूं 10 साल मदरसे वेही पढ़ी, उस्तादनि वटि गोॾा खोड़े वेही पढ़ी, इन तॾहिं तौरी ते पढ़ी त तोखे मसइले जी ख़बर हुजे। हाणे तूं आएं फिरी तो चयो पाण मसइलो ॾसे छॾी, जवाबु त हीअं न आहे, हीअं आहे। सो इन जी ईद निमाज़ ते जेकी भुल थी वई, तुंहिंजो सजदो सहव न आहे, उहा माफ़ आहे, वॾे मजमे जे करे उनजी माफ़ी आहे। ऐं ईद निमाज़, ईद हिकिड़ी ख़ुशी जो ॾींहुं आहे। इहा निमाज़ असां सभिनी खे अचण बि घुरिजे। साल में चूंकि 2 दफ़ा अचे थी, पोइ विसरी बि वञे थी, इन जो भेरो बि ॾियारिजे ऐं वरी इन जी घर प्रैक्टिस बि कजे त जीअं अची पवे। इहा असां मुस्लमान हुअण जे नाते सां असांखे निमाज़ अचे, पर अफ़सोस असांजो तवजो जो न आहे त असांखे यादगिरी कोन्हे का। ईद निमाज़ जूं बरकातूं आहिनि ऐं नियत कीअं कबी, ईद निमाज़ जो तरीक़ो, ईद पढ़ण जो, बरकातूं ईद उल फितर साण 6 तकबीरुनि ज़ाइद हुजे, बरकातूं ईद उल फितर वाजिब साण 6 तकबीरुनि ज़ाइद हुजे, हिन में 6 तकबीरूं वाधारे चबियूं। सना वास्ते अलाह ताला जे पुठियां आहिनि इमाम जे, जेके पोयां हूंदड़ हूंदा उहे चवंदा पुठियां आहिनि इमाम जे। पोइ अल्लाहु अकबर करे हथ ॿधबा। हाणे हथ ॿधी करे सभई सना पढ़ंदा, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। सभिनी खे इहा सना पढ़णी आहे। इन सना खां पोइ वरी अल्लाहु अकबर हथ खोलबा, इहा पहिरीं तकबीर थी वई। अल्लाहु अकबर हथ खोलबा, इहा ॿी तकबीर थी वई। अल्लाहु अकबर 3 तकबीर थी, हथ खोलियईं। हाणे बिना तकबीर चवण जे वरी हथ ॿधी छॾे, इहा पहिरीं रकात आहे। हाणे इमाम अलहम्द पढ़ंदो ऐं ॿी सूरत पढ़ंदो। अलहम्द ऐं सूरत पढ़ी वरी अल्लाहु अकबर चई करे रुकू में वेंदो, जीअं आम मामूल में रकात पढ़बी आहे। वरी उहा रकात जो पूरी थी ऐं रुकू कयईं, सजदो कयईं, मथे बि अची वरी ॿी रकात में इमाम अलहम्द ऐं सूरत पढ़ंदो। पुठियां ख़ामोशी सां ॿुधंदा। इमाम ॾाढियां पढ़े थो त हुनखे पढ़णी कोन्हे, ख़ामोशी सां ॿुधनि, छो त क़ुर में आवाज़ा कुरियल क़ुर फस्तमिउ लहू वानसितू लअल्लकुम तुरहमून। क़ुर पढ़ियो वञे त ख़ामोशी सां ॿुधो, रहम तव्हां ते तॾहिं थींदो, पाण ॾाढिया न पढ़ो। इमाम पढ़े थो, हाणे तव्हां ॿुधो, तव्हां इमाम जी किरात तव्हांजी किरात आहे। ॿी रकात में इमाम अलहम्द पढ़ियो, सूरत पढ़ी, पुठियां ख़ामोशी सां ॿुधऊं ऐं पोइ जॾहिं सूरत बि पूरी थी, हाणे इमाम साहब चवंदो अल्लाहु अकबर, सभु हुन सां गॾु हथ हेठि कंदा। पहिरीं रकात थी अल्लाहु अकबर, वरी ॿी तकबीर थी अल्लाहु अकबर, 3 तकबीर थी, हथ हेठां अञा बीठा आहिनि। हाणे चौथी तकबीर चइबी हथ न खणबा, इते भुल थींदी आहे, छो त चौथी तकबीर ते माण्हू हथ खणंदा आहिनि। पोइ अल्लाहु अकबर इमाम चवंदो, मुक़्तदी बि चवंदा, पर हथ न खणंदा। अल्लाहु अकबर चई करे रुकू में वेंदा, हथ न खणंदा। हाणे सुभान रब्बियल अज़ीम 3 दफ़ा या 5 दफ़ा या 7 दफ़ा ईअं इहा रकात पूरी थींदी। पोइ ख़ुतबो पढ़णु सुन्नत आहे, निमाज़ बरकातूं पूरी थींदियूं, इमाम साहिबु ख़ुतबो पढ़ंदो। ख़ुतबो पढ़णु सुन्नत आहे ऐं ख़ुतबो ॿुधणु वाजिब आहे। जेके मुक़्तदी आहिनि पुठियां वेठा आहिनि, इन्हनि ते ॿुधणु वाजिब आहे। ईअं न त हाणे ख़ुतबे पढ़ंदे वेठा पिया कचहरी कनि, इहो ॻाल्हाईंदा आहिनि। बाक़ी नंढा ॿार आहिनि जेकॾहिं ॻाल्हाइनि था त उन्हनि खे बि न झलियो, छो त उन्हनि खे चइबो न ॻाल्हाए, त इहो पंहिंजो ॻाल्हाइणु शामिल थी वियो न। हुन ॿार ते त लाज़िमी कोन्हो, उन वीचारे खे त सम्झ ई कोन्हे को। हाणे असां चऊं चुप कर, त माना असांजो जेको आहे वाजिब खां असां हटी वियासीं, असांखे गुनाह मिलंदो, हुन मासूम खे कोन मिलंदो, छो त हुन ते लाज़िम बि कोन्हे, उनखे ख़बर बि कोन्हे। तंहिंजे करे को जे ॻाल्हाए त बि पाण चुप करे माण्हू ॿिए खे वेठो नसीहत न करे, पाण ख़ामोश थी ॿुधे। पोइ वरी बाद में निमाज़ इहे सभु शयूं थियूं, पोइ चए हाणे तोखे न ॻाल्हाइणो, जे वॾो ॻाल्हाए थो,
ॿार खे बि पोइ सम्झाए सघिजे थो, उन महिल कंहिंखे न चवे। ईअं इहा जेका आहे असांजी निमाज़ पूरी थी, पोइ दुआ थींदी ऐं उम्मत मुस्लिम लाइ दुआऊं थींदियूं पंहिंजे लाइ। अॼु राति ईद राति आहे, 30 रोज़ा खेर सां पूरा थिया। अॼु राति ईद राति आहे। ईद राति खे लैलतुल जाइज़ चयो वञे थो, इनाम वारी राति। जेके ॿारनि रोज़ा रखिया, तरावियूं पढ़ियूं, क़ुर पढ़ियूं, उनजो इनाम अॼु राति मिलंदो। ऐं इन राति हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बुखारी में, नसाई में, तिरमिज़ी में, अबू दाऊद में आहे, सभिनी हदीस किताबनि में आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिन्ही ईदुनि जी राति जेको सवाब जी नियत सां क़याम कंदे गुज़ारे, माना राति जो इबादत कंदे गुज़ारे, त अलाह ताला जंहिं ॾींहुं माण्हुनि जूं दिलियूं मरी वेंदियूं, इन जी दिलि ज़िंदा हूंदी। जंहिं ईद वारी राति इबादत कई, ज़िक्र अज़कार कई ऐं सवाब जी नियत सां, त जंहिं ॾींहुं माण्हुनि जी दिलि मुर्दा थी वेंदी, त हिन जी दिलि ज़िंदा हूंदी उन ज़िक्र सां। हिकिड़ी आहे फज़ीलत। ॿियो हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको माण्हू 5 रातियूं इबादत सां ज़िंदा करे, 5 रातियुनि खे इबादत सां ज़िंदा करे, उन लाइ जन्नत वाजिबु आहे। जेको माण्हू 5 रातियुनि खे इबादत सां ज़िंदा करे, उन लाइ जन्नत वाजिबु आहे। हाणे 5 रातियूं कहिड़ियूं? हिकिड़ी 8 ज़ुल्हज जी राति, इन राति इबादत करे। ॿी 9 ज़ुल्हज जी राति। टियों कुर्बानी वारी राति, इहे 3 थियूं ज़ुल्हज वारियूं। चौथों ईद उल फितर जी राति, जेका अॼु राति थींदी। 5 15 शहबान जी राति। इन 5 रातियुनि में इबादत करे सवाब जी नियत सां अलाह ताला इन लाइ जन्नत वाजिबु करे थो छॾे। केॾो सोलड़ो कमाल। हाणे इन लाइ जेकॾहिं सॼी राति नथो जागी सघे, सोमणी निमाज़ जमात सां पढ़े, कुझु इबादत करे, वरी वॾे असुर थिए तहजुद पढ़े, फजर पढ़े, निंड बि थी वई, सॼी राति इबादत जो सवाबु मिलियो। सोमणी निमाज़ जमात सां पढ़ी, अधु राति इबादत जो सवाबु। फजर निमाज़ जमात सां पढ़ी, सॼी राति इबादत जो सवाबु। इन हदीस मां इनखे वंड हिसो मिली वेंदो। इस्लाम में त आसानी आहे, ॾुखियाई त आहे ई कान, कंहिं बि क़िस्म जी ॾुखियाई न। जिन रोज़ा रखिया उहे बि अहिड़ा आहिनि, जिन न रखिया उहे बि, को फ़र्क़ु त कोन्हे। अब हाणे जेको रोज़ा रखे पियो पहलवान हो ॻरी वियो हुजे, जेको ॻरी वियो हुजे सभु ख़ुशी वियो हुजे, ईअं त कोन्हे, ईअं त कोन थियो। रोज़ा रखियईं, पंहिंजे रब खे राज़ी कयईं। ऐं रोज़ो अहिड़ी इबादत आहे जंहिंमें शिरक कई ॾेखाव आहे ई कोन, ॿियनि इबादतुनि में आहे। रोज़े में रोज़ायत बेरोज़ायत ॿई साॻा नज़र पिया अचनि, ख़बर ई कोन्हे, फ़र्क़ु ई कोन्हे। अञा रोज़ो रखी पंहिंजे पाण खे सिहतमंद कई। मूं तव्हांखे अॻे ॿुधायो आहे, बेरे में बरकत आहे। त फॉरेन कंट्रीज़ में तबलीग वारनि साथ ॾसियो त उते गैर मुल्कनि में, गैर मुस्लिम ममालिक में लिखियलु हो, बाबा जेको माण्हू पंहिंजी सिहत चाहे थो, उहो साल में 1 महीनो सुबुह खां शाम ताईं बुखियो रहे। उहो अख़ज़ किथां कयूं? रोज़े खां। जेको माण्हू पंहिंजी सिहत चाहे थो त पंहिंजे पेट खे 3 हिसा करे, हिकु हिसो खाधे लाइ, हिकु हिसो पीते लाइ, हिकु हिसो खाली। ऐं बुज़ुर्ग ईअं चवंदा आहिनि, हदीस में बाद पेट भरे न खाओ, अञा कुझु पेट में जॻह हुजे त छजे। ईअं न त आहे पेट में हिकिड़ी बिरयानी प्लेट जी जॻह 3 हणी वञे, पोइ इन खां न कमुकार थींदो, न इबादत थींदी, न सिहत सेट रहंदी। भतन ते वियो बा, मानी त मुफ़्त जी आहे, पेट त पंहिंजो आहे। मानी त पढ़ाई आहे, असांजी कान्हे भला पढ़ाई आहे। ऐं जेको बीमार थियो डॉक्टर वटि केतिरो ख़र्चु थींदो, टेस्टूं केतिरियूं कराईंदो, फीसूं केतिरियूं भरींदो। हुनजी मानी त खणी खाधई, पंहिंजे पेट खे लताड़े, इहो डॉक्टर वटि वञी टेस्टुनि में इन्हनि में ख़र्चु कंदो। ऐं वरी इहा जेको मादो इंसान जो ख़राबु थियो, अहिड़ो त ठहंदो बि कोन, जेको पहिरीं सेटिंग वारे हो त ठहंदो बि कोन। हाणे जेॾीमहिल थियल पियो ख़राबु थी पवंदो। तंहिंजे करे मुफ़्त वारे माल जे चकर में, पराए भत जे चकर में पंहिंजी ॿेड़ी न ॿोड़िजे। ऐं ख़ुदा जे रिज़्क़ जो क़दुरु बि कजे, ईअं ज़ाया बि न कजे। जेतिरी खाई सघे ओतिरी खाए, ऐं जेकॾहिं हद खां वधीक कई त इहो नाशुक्री में शुमार थी वेंदो। खाइण जी सहप अथसि, हिकिड़ा माण्हू भतनि ते जेको आहे हबच करे जाम कढंदा आहिनि, पोइ खाई बि कोन सघंदा आहिनि। अबा वञ त ॿाकरे जी प्लेट भरे छॾी, मुर्गी जी भरे छॾी, जेका आहे भरींदो, एतिरी खाई कोन सघंदो। हेतिरो मादो आहे, छा खाईंदो? पोइ एॾी कढियईं छो? हाणे इहा ज़ाया थी हिन जे करे, इन जो जेको आहे सो नाशुक्री तकलीफ़ हिनखे पियो अचे। ऐं अलाह साईं रिज़्क़ जी इज़त करण जो हुकुम कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाधे जो टुकड़ो किरियो पियो, पाण खयूं, उनखे साफ़ कयूं, खाधऊं, ऐं फरमायो आयशा खे त आयशा इज़त वारी शइ जी इज़त कबी, रिज़्क़ जो क़दुरु कबो, न त इहो हलियो वेंदो त वरी न मोटी ईंदो। हाणे हिन महिल असां ॾाढा परेशान हाल आहियूं, पुछूंसि पंहिंजे कुझु पंहिंजे बदअमाली जे करे बि आहिनि। ईअं बानी जा टुकड़ा पिया आहिनि, घरनि में ज़ाया थींदा था वतन, ऐं का परवाह कान्हे, लतड़ में अचनि था। जॾहिं ईअं नाक़दरी थींदी त पोइ ॿीहर मोटी न ईंदो, छो त इहो रिज़्क़ वरी चिड़ी वियो त पोइ मोटी कोन ईंदो। हाणे सभिनी जा जो हथ पियो झलींदो,
साईं मूंखे ॾे पहिरीं जॾहिं हुयो त तूं हुनजो क़दुरु कर न। इहा रोज़ी अलाह ॾिए थो, इन जे करे इन जो क़दुरु कबो। जेको रोज़ीअ जी नाक़दरी करे थो, नाशुक्री करे थो, इहो पोइ ते हलियो वेंदो। ऐं जंहिं रोज़ीअ जो क़दुरु कयो, बुखियो त अलाह कंहिंखे नथो मारे। हा, बुखियो केर बि न मरंदो, बाक़ी घटि वधाई ज़रूरु थिए थी। इन अलाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर। अलाह कॾहिं रिज़्क़ कुशादो करे थो, कॾहिं घटि करे थो, कॾहिं घणो ॾेई आज़माए थो त मुंहिंजो शुकुर करे थो, नथो करे। खाधे ते टे आइटम पिया अथसि, जेको वणे सो खाए। कॾहिं कॾहिं वरी 3 मानी जे बजाए अधु मानी वेले ते 3 टाइम पियो खाए, हाणे 2 वेला थियूं मिलनि। हर वेले ते 2-2 मानियूं पियो खाए, हाणे 2 टाइमनि ते अधु मानी थो खाए, घटि थियुसि। हाणे घटिताई थियसि त अलाह चए थो सबुरु करे थो, नथो करे। जेको शुकुर करे उनजो बदिलो बि जन्नत आहे, जेको सबुरु करे उनजो बदिलो बि जन्नत आहे। शाकिरीन जो बदिलो बि जन्नत आहे, साबिरीन जो बदिलो बि जन्नत आहे। तंहिंजे करे हीउ रमज़ान जो महीनो असांखे शुकुर ऐं सबुरु सेखारे पियो। बुखियो रही करे ग़रीब मिसकीन जे बुख जो अहसासु थिए, उञो रही करे उञारे जे उञ जो अहसासु थिए त कीअं बुख जी तकलीफ़ आहे। ॿिए जी मदद ऐं ख़िदमत ख़ल्क़ में असांजो वक़्तु गुज़रे। रमज़ान सेखारे इहो थो त असां माण्हुनि जी ख़िदमत कयूं, छो त असां वटि पंहिंजो त आहे ई कोन, रब जे हितां आहे। ईअं केर बि न सम्झे त मुंहिंजो आहे। माण्हुनि जी बि सियाणप, अबा हे कीअं कई, चई मां पंहिंजी महिनत सां। शागिर्दनि खां पुछंदो, अबा A1 ग्रेड आहे, चइबो सॼी राति पढ़ां पियो न। हिकिड़ो, अबा तुंहिंजो पोइ हिते वे, चई दा महिनत ॾाढी कयो, जेको नसीब। हाणे जंहिं ते न पुॼी सघियो उहो ई नसीब ते, जेका रब जे तरफ़ां मथे चढ़ी वियो, चए पंहिंजी महिनत कई। अबा हे धन दौलत, भाउ पंहिंजी महिनत कई, दुकान हलाइनि पियो राति। अबा कारोबार मां टुटी पियो, महिनत ॾाढी कयो, नसीब एतिरो। माना जेको कमु न पियो पुॼी सघे उहो ऐं नसीब ते, ख़ुदा ते। जेको पहुची वियो, चए मूं पंहिंजी महिनत सां। जे तव्हां कारोबार में मथे चढ़ी वियो त रब मुंहिंजे फज़ल कयो आहे। जे कारोबार में खुटी पियो त रब जे तरफ़ां आई, मुंहिंजे तरफ़ां मूं महिनत कई हर शइ में। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां फिरौन पुछियो, निमरूद पुछियो, तुंहिंजो रब केरु आहे? चए हुआ युतीमूनी व युस्कीनी व इज़ा मरिज़तु फ़हुव यशफ़ीन। चए अलाह मुंहिंजो आहे, मूंखे खाराए थो, मूंखे प्यारे थो, जॾहिं मां बीमार थियां थो मूंखे शिफ़ा ॾिए थो। ॾिसो, बीमारी जी निस्बत अलाह ॾे न कई त अलाह मूंखे बीमार करे थो, खाराए थो मूंखे, रब मुंहिंजो प्यारे थो मूंखे, ऐं बीमार थियां थो मूंखे शिफ़ा ॾिए थो। हाणे बीमारी हिकिड़ी ॾुखी शइ आहे, तकलीफ़ ऐं ॾुखियाई खे पाण ॾे निस्बत कई, अलाह ॾे न कई। हालांकि सिहत हयाती बीमारी अलाह जे हथ में आहे, तंदुरुस्ती रब जे तरफ़ां आहे, बीमारी रब जे तरफ़ां आहे, माण्हू जे तरफ़ां थोरी आहे। तंहिंजे करे ॾुखी ऐं तकलीफ़ वारी शइ खे पाण ॾे निस्बत कई, भली शइ खे रब ॾे निस्बत कई। असां उबतो सक्सेस थी वियासीं त मुंहिंजी महिनत आहे, ऐं जे पोइ ते नाकाम थियासीं, चए जेको नसीब अलाह जे तरफ़ां आहे मुक़ररु। हाणे कामयाबी बि रब जे तरफ़ां मुक़ररी, नाकामी बि रब जे तरफ़ां मुक़ररी, ॿई शयूं ओॾाए निस्बत करे। दुआ आहे त अलाह ताला जेको बि चयो इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।